गैर कानूनी तौर ते पाकिस्तान में रहंदड़ परॾेहनि जो अहम इशू आहे, जंहिंजे हवाले सां वफ़ाक़ी हुकूमत ऐलान करे चुकी आहे त फ़ौरी तौर ते जेके गैर कानूनी तौर ते हिन मुल्क में रहंदड़ माण्हू आहिनि, उहे अफ़गानी हुजनि, बिहारी हुजनि, बंगाली हुजनि, मुख़्तलिफ़ जेके गैर कानूनी तौर ते रहनि था, उहे फ़ौरी तौर ते पाकिस्तान मां पंहिंजनि ॾेहनि ॾे हलिया वञनि। हिकु तरफ़ इहो इशू आहे, ॿिए तरफ़ पर अॼु सेनेट जी स्टैंडिंग कमेटी घरू मामलनि जी कमेटी में पीपुल्स पार्टीअ जे अॻुवाण आगा रफ़ी अला मुतालबो करे छॾियो आहे त बिहारियुनि खे क़ौमी शनाख़्ती कार्ड ॾिनो वञे, उन्हनि खे शनाख़्त पाकिस्तान जी ॾिनी वञे। संदसि चवणु आहे कमेटी में त नादरा उनखे ॾुखियायूं पेश करे रही आहे ऐं नादरा में शनाख़्ती कार्ड उन्हनि खे न पिया ठाहे ॾिना वञनि, उनजे करे सवलायूं पैदा कयूं वञनि। हिकु तरफ़ हिते समूरी सिंध मुल्क मां, ख़ासि तौरु सिंध मां इहो मुतालबो अची रहियो आहे त जेको हुकूमत ऐलान कयो आहे उन ते जेके बि गैर कानूनी ते रहंदड़ माण्हू आहिनि उन्हनि खे पंहिंजे ॾेह उमाणियो वञे। हिते आबादी जो बोझ हुजे, महांगाई हुजे, ॿिया इशूज़ हुजनि, उन जे लाइ हितां जो जेको मक़ामी माण्हू आहे उनजो इहो मुतालबो रहियो आहे। इन जी आड़ में अॼु पीपुल्स पार्टीअ जो अॻुवाण बिहारियुनि खे शनाख़्ती कार्ड ॾियण जी ॻाल्हि करे थो, त उन सां गॾोगॾु वरी असीं मौक़िफ़ ॿुधूं था मज़हबी जमायतुनि जो, त उहे चवनि थियूं त फ़क़ति अफ़गानियुनि खे टारगेट कयो थो वञे। वरी इन सां गॾोगॾु कुझु ॾींहं अॻु में MQM प्रेस कॉन्फ्रेंस कई त बंगालियुनि खे ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि शनाख़्ती कार्ड में, त हीअ हिकिड़ा पासा आहिनि। पर अॼु जेको अहम मामिलो थियो आहे सेनेट जी स्टैंडिंग कमेटीअ में, असां हिन ते ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। समूरा जेके मुल्क जा फ़ैसिला थींदा आहिनि उनजो जेको बोझ थींदो आहे उहो सिंध खे सहणो पवंदो आहे, उहो भले बिहारियुनि जे रूप में हुजे, अफ़गाननि जे रूप में, बर्मिन, बंगालियुनि, समूरा जेके बि गैर कानूनी तौरु रहंदड़ माण्हू आहिनि उनजो बोझ सिंध ते पवंदो आहे। इन अहम मामले ते असां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। असीं कोशिशि कंदासीं त सेनेट में सैफुल्ला अबड़ो PTI जो अॻुवाण उन मुखालफ़त कई आहे त बिहारियुनि खे शनाख़्ती कार्ड न ॾिनो वञे, उनखे बि असां कोशिशि कंदासीं लाइन ते वठूं, आगा रफ़ीउल्ला खे वठूं, क़ौमपरस अॻुवाणनि खे वठूं, हिन मामले ते असां तफ़सीली ॻाल्हि ॿोल्हि करे सघूं त हीउ सालनि खां वठी जेको इशू अचे थो वरी इनखे वरी उथारियो थो वञे, हीउ आख़िर दंग किथे कंदो। अॼोके हिन अहम इशूअ ते हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे लाल जरवाड़ साहिबु, अवामी तहरीक जा पाण सदर आहिनि। असद शहर साहिबु बि असांखे जॉइन कयो आहे इस्लामाबाद मां, KTN न्यूज़ जा रिपोर्टर आहिनि। सैयद ज़ैन शाह SUP जा सदर, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। रियाज़ चांडियो GS महाज जा चेयरमैन आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। तव्हां सभिनी खे सर वेलकम थो चइजे। ॻाल्हि ॿोल्हि जी शुरूआति लाल जरवाड़ साहिबु तव्हां खां थी कजे। तव्हांजो हिन मामले ते अवामी तहरीक जो छा मौक़िफ़ आहे? साईं तव्हांजी महिरबानी। तव्हां इंतिहाई अहम मसइले ते जो सभिनी दोस्तनि खां व्यूज़ पिया वठो। ही सम्झूं था त बिहारियुनि ऐं अफ़गानियुनि जो मसइलो कोन्हे ऐं पीपुल्स पार्टी जो जेको किरदारु रहियो आहे गुज़िरियल 15 सालनि दौरान उहो मुकमिल तौर ते सिंध दुश्मनी ते बदिल रहियो आहे। हिन खां अॻु में तव्हांखे मालूम हूंदो त पीपुल्स पार्टी जे सदर निसार अहमद खोड़े बयानु ॾिनो हो त जेके हिते लख बंगाली रहनि था उन्हनि सभिनी खे शनाख़्ती कार्ड ठाराईंदा वञनि। इन खां पोइ वरी कादिर मंदोखेल जेको पीपुल्स पार्टी जो MNA हो उन सेनेट में हिकिड़ो बिल पेश कयो क़ौमी असेंबली में त हिते जेके अफ़गानी रहनि था, जेके 6 महीननि ते रही विया आहिनि उन्हनि खे सभु सहूलियतूं ॾिनियूं वञनि। असीं सम्झूं था जेके पीपुल्स पार्टी जा सेनेटर आहिनि, सूबाई असेंबली जा मेंबर हुआ, क़ौमी असेंबली जा मेंबर हुआ, उन्हनि सिंध जे वजूद जे मथां वार कयो आहे। हीउ मसइलो बि सिंध जो कोन्हे, पर असीं सम्झूं था त पाकिस्तान जी सामियत जो मसइलो आहे। अफ़गानी, बिहारी, बर्मी इहे सभु सिंध जे लाइ त नुक़सानकार आहिनि ई आहिनि। सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जी हिकिड़ी साज़िश आहे, मनसूबाबंदी आहे। ख़ुदि ई अॻिते हली पाकिस्तान जे लाइ ख़तरो पैदा थींदा। जॾहिं की निगरान गवर्नमेंट हिकिड़ो बहितरीनु फ़ैसिलो कयो त जेके गैर मुल्की हिते रहनि था अफ़गानियुनि समेत सभु उन्हनि खे वापसि मोकिलियो वञे। असीं सम्झूं था असीं निगरान हुकूमत खां या तवक़ा करियूं था, मुतालबो करियूं था त हुननि जेका इहा ॻाल्हि कई आहे, जेको फ़ैसिलो कयो आहे त अफ़गानियुनि समेत समूरा जेके गैर कानूनी ते रहनि था, बिहारी हुजनि, बंगाली हुजनि, बर्मी हुजनि, अफ़गान हुजनि, जेके बि गैर मुल्की आहिनि से सिंध जे लाइ बि ख़तरो आहिनि, पर मुल्क जी सालियत जे लाइ वॾो ख़तरो आहिनि। उन ते अमल कयो वञे, इन्हनि खे वापसि मोकिलियो वञे ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ी सुप्रीम कराची बदमनी केस में सुप्रीम कोर्ट जो वाज़े फ़ैसिलो आहे त कराची ऐं समूरे पाकिस्तान में 40 लख खां वधीक
बिहारी, बंगाली, बर्मी, अफ़गानी ऐं गैर मुल्की रहनि था जेके दहशतगर्दी जे वाक़िअनि में मुलविस आहिनि, जेकी जदीद हथियार खणी था अचनि, मंशियात में जे कारोबार में मुलविस आहिनि, जेके कब्ज़नि में मुलविस आहिनि, हिते बदअमनी, दहशतगर्दी ऐं ख़ुदकुश अमलनि में मुलविस आहिनि, उन्हनि खे पालियो वेठा आहिनि। हीअ सिंध दुश्मनी कोन्हे, हीअ मुकमिल तौर ते मुल्क दुश्मनी आहे। असीं सम्झूं था इन मां न को सिंध खे पर सॼे मुल्क जो ही पहाड़ू ऐं उनजी वहदत खे कमज़ोर करे रहिया आहिनि। उन करे असीं मुतालबो था करियूं उन्हनि सभिनी खे, जेके बि गैर मुल्की आहिनि उन्हनि सभिनी खे सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले मुताबिक़ ऐं जेको निगरान हुकूमत फ़ैसिलो कए इन मुताबिक़ जेके बि आहिनि उन्हनि खे वापसि मोकिलियो वञे। ऐं पीपुल्स पार्टी तव्हां ॾिसो सिंधी माण्हू हेॾो सारो एहतजाज कयो डिजिटल आदमशुमारी जे मसइले ते, उनते वञी PCI जे इजलास में साईं मुराद अली शाह साहिबु सही करे आयो, सिंधी माण्हू अक़लियत में तब्दील थी विया, बहराड़ी जे ज़िलनि जूं सीटूं घटिजी वियूं, हिकिड़ी मख़सूस MQM जी दहशतगर्द जमायत खे सीटूं वधाए ॾिनियूं आहिनि। उन करे पीपुल्स पार्टी जा जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि अहिड़ो को बि कमु कोन्हे कयो जेको सिंध जे फ़ाइदेमंद हुजे, सिंध खे नुक़सानु ॾिनो आहे। हीउ इंतिहाई सिंधी क़ौम जे क़ौमी वजूद ऐं वसीलनि जो मसइलो आहे। उन करे असीं जेको आहे सेनेट कमेटी में जेको बिल पेश कयो सख़्तु मज़मत था करियूं ऐं निगरान हुकूमत खां मुतालबो था करियूं त जेके बि गैर क़ानूनी आहिनि उन्हनि सभिनी खे वापसि मोकिलियो वञे, न त ॿी सूरत में अॻिते हली पाकिस्तान जे लाइ ख़तरा तमामु घणा वधी वेंदा हलिया। ऐं हीअ मजमूई तौर ते पाकिस्तान दुश्मनी ऐं सिंध दुश्मनी आहे। सिंध जो माण्हू बिहारियुनि, बर्मनि, अफ़गान जे ख़िलाफ़ वॾी ज़बरदस्त जदोजहद करे चुको आहे। ख़ुदि अवामी तहरीक असां ठठे में वॾी रैली कढी आहे, पिजावर में वॾी रैली कढी आहे, बदीन में असां एहतजाज कयो आहे, 5 नवंबर ते मीरपुर ख़ासि में असांजी वॾी रैली आहे। इन धारनि जी आबादकारी जे ख़िलाफ़ तव्हां सभिनी खे वापसि मोकिलियो। उन करे असीं समूरनि माण्हुनि खे अपील था करियूं, न सिंध गवर्नमेंट खे अपील था करियूं त इन क़िस्म जो को फ़ैसिलो न कनि त जेके बिहारी, बर्मी, अफ़गानी रहनि था उन्हनि खे शनाख़्ती कार्ड ॾियो, पर इन्हनि खे मुकमिल तौर ते वापसि मोकिलियो वञे। ऐं जेके चवनि था त इहे हिते रहनि, हिते जा बिहारी आहिनि, त मुंहिंजो ख़्यालु आहे मुकमिल तौर ते ग़लति आहिनि। उन्हनि जे वतन दोस्ती मंझि में असांखे शक शुबो थो पैदा थिए, हू ॿाहिरि जी नुमाइंदगी कनि था, अफ़गानी ते नुमाइंदगी अफ़गानिस्तान जी था कनि। उन करे इहो ग़लति फ़ैसिलो आहे, सिंध दुश्मन फ़ैसिलो आहे। असीं मुकमिल तौर ते हिन जी मज़मत बि करियूं था ऐं असीं हिन जे मसइले ते जदोजहद अॻे ई करियूं था। असीं पंहिंजी जदोजहद खे वधीक तेज़ कंदासीं। तव्हांजे तवज़ुह सां असीं पाकिस्तान जे ऐं समूरी सिंध जे अवाम दोस्त, जमहूरियत पसंदि ऐं तरक़ी पसंदि धुरनि खे अपील था करियूं कि अहिड़ो टाइम आहे जंहिंमें मुल्क में यकजहती जी ज़रूरत आहे, ॿधी जी ज़रूरत आहे। ही तव्हां हिकिड़ी क़ौम सां नाइंसाफ़ी करे मुल्क में तव्हां यकजहती नथा पैदा करे सघो, वधीक निफ़रतनि जो बास बणिबो, जंहिंमां अॻिते हली पाकिस्तान खे नुक़सानु थींदो, पाकिस्तान जी वहदत खे नुक़सानु थींदो। उन करे ही दूर अंदेशी सां सोचीनि ऐं दूर अंदेशी सां फ़ैसिला कनि। ठीकु आहे लाल जरवार साहब। असद शहर इस्लामाबाद में तव्हां हिन मामले खे रिपोर्ट बि कयो पिया, अॼु बि तव्हां रिपोर्टिंग कई आहे, त कीअं इन हवाले सां तफ़सीली असांखे ॿुधाइजो त आगा रफ़ीउल्ला जो मुतालबो काफ लीग जे कामिल अली आगा जो उनजो जेको उन हिमायत कई आहे ऐं सैफुल्ला अबड़ो जेको हिन बिहारियुनि जे आम शनाख़्ती कार्ड ॾियण जी मुखालफ़त कई आहे, इन समूरी सूरत हाल ते असांखे आगाह कजो। जी बिल्कुलु। असां अॼु घरू मामलनि वारी जेका सेनेट जी कमेटी आहे उनजो इजलास हो, जंहिंजो चेयरमैन सेनेटर मोहसिन अज़ीज़ आहे। उन में इहा स्पेशल हिकिड़ी पटिशन रखाई वई हुई, पब्लिक पटिशन तौरु जेका एजेंडा में आयल हुई त नादरा उनमें साम्हूं त इहो आयल हो त नादरा कराची वासियुनि खे कार्ड न पई ठाहे ॾे, पर उनजे अंदर खानो में जॾहिं असां कमेटी जे इजलास में शरीक हुयुसि त मूंखे हुते ख़बर पई त हुते जेको पीपल्स पार्टी जो अॻूणो MNA आगा रफ़ीउल्ला आहे उहो कुझु जेके बिहारी आहे उहे बि पाण सां गॾु उन्हनि जा नुमाइंदा वठी आयो हो कमेटी में। ॿ खां 3 माण्हू जेके हुन सां गॾु बि हुआ। ऐं ओचितो हिन चयो त जेको आहे हिननि खे कार्ड ठाहे न पिया ॾिना वञनि, ही पुराणा पाकिस्तानी आहिनि, हिननि जे लाइ कार्ड नादरा तरफ़ां रिश्वत घुरी पई वञे, हिन जे करे हिननि खे कार्ड ठाहिण जे लाइ घरू वज़ारत खे तलब कयो वञे, छाकाणि जो जेकॾहिं को नादरा जो अमलदार जवाबु ॾींदो त उहो ऑथेंटिक न हूंदो। पोइ इन मौक़े ते घरू खाते जो जेको स्पेशल सेक्रेटरी गॾियाणी में वज़ारत तरफ़ां शरीक हो, उन चयो त तव्हां जिन कार्डनि जी ॻाल्हि था कयो उहे बिहारियुनि जा कार्ड आहिनि ऐं बिहारियुनि खे कार्ड ॾियण जे लाइ असां अञा हुकूमत तरफ़ां को डिक्लेयर न आहे थियो त को इहे शहरी आहिनि हितां जा। इन जे करे हिननि खे कार्ड ॾियणु मुश्किल मरहलो आहे। त उन ते हिन हिकु भेरो ॿीहर रजिस्ट कयो त न ही पाकिस्तानी आहिनि ऐं हिननि जो जेको आबा ॾाढा हिते रहनि पिया, इन करे हिननि जा जेके ख़ानदान आहिनि हिते आबाद थिया आहिनि, हिते ई पैदा थिया आहिनि, इन करे हिननि खे कार्ड ॾिनो वञे। जंहिं ते सैफुल्ला अबड़ो तरफ़ां मुदाख़लत कई वई त इहो तव्हां ग़लति पिया कयो, इहो सिंध जी
तव्हां जेको वजूद सां पिया खेॾो सिंध असांजी जेको आहे सो जिंद आहे इन जे करे इहे जेके बंगाली आहिनि इन्हनि सिंध जो अमन अमान बि ख़राबु कयो आहे तव्हां हिनखे कार्ड नथा ठाहे ॾेई सघो उन मौक़े ते फौरी तौर ते जेको आहे मुदाख़लत कई जेको कामिल अली आगा आहे सेनेटर काफ लीग जो उन चयो त न ही जेके आहिनि कानूननि हिननि खे कार्ड ॾियणु घुरिजनि छाकाणि जो ही हिते जा रहवासी आहिनि हिननि खे को अॻ में बि हिकिड़ा जेके आहिनि जेके टेम्पररी कार्ड जारी थियल आहिनि इन करे हिननि खे हाणे नादरा जा जेके को शनाख़्त कार्ड आहिनि उहे ॾिना वञनि उन खां पोइ इजलास में उन इहा जेकॾहिं गुफ़्तगू हली रही हुई त इजलास में जेको निगरान वफ़ाक़ी वज़ीर आहे उहो बि अची वियो त उन खां सवाल कयो वियो त तव्हां उन ते मौक़ुफ़ ॾियो उन चयो त हीउ इंतिहाई हिसास मामिलो आहे असां हिन जेके ॿाहिरिनि खे कार्ड ॾियण वारो हे जेकॾहिं असां मीडिया जे साम्हूं डिस्कस कंदासीं त हिकिड़ो वॾो पिंडोरा बाक्स खुली वेंदो हिते मीडिया वेठी आहे तव्हां इहे शयूं हिते डिस्कस न कयो इन जे लाइ तव्हां सुभाणे मुंहिंजी ऑफिस अचो त उते वेही तव्हांखे मामिलो सम्झायूं था त इन ॿाहिरिनि खे कार्ड छो न पिया जारी कया वञनि इहो मामिलो हली रहियो त उन दौरान ॿीहर जेका आहे कामिल अली आगा मुदाख़लत कई ऐं कामिल अली आगा जेको आहे जेको PTI जो सेनेटर आहे उन तमामु घणी मुदाख़लत कई ऐं ज़ोर भरियो त कमेटी को रेज़ोल्यूशन पास करे कमेटी करारदाद पास करे त हिननि खे कार्ड ठाहे ॾिना वञनि पोइ वज़ारत तरफ़ां जेको बि जेको आहे सो फ़ैसिलो अचे उहो बाद में ॾिठो वञे जंहिं ते सैफ़ुल अबड़ो तरफ़ां सख़्तु एहतजाज कयो वियो त कमेटी इन क़िस्म जी करारदाद मंज़ूर नथी करे सघे जेकॾहिं कमेटी करारदाद मंज़ूर कई त इहो जेका पाबंदी थी वेंदी असांखे ऐं इहा अहिड़ी तरह साॻी मुदाख़लत घरू वज़ीर बि कई त जेकॾहिं कमेटी असांखे करारदाद ॾींदी त असीं पाबंद थी वेंदासीं हिननि खे कार्ड ठाहे ॾियणु हीअ अपर ऐवान आहे इन जे करे तव्हां करारदाद खां अॻु में असां सां हिकिड़ी गॾिजाणी कयो उन खां पोइ ई इन ते वधीक को बहस करे सघिजे थो पोइ कमेटी जो जेको डिसीशन हूंदो उहो असांखे क़बूल हूंदो पर असांजो मीडिया खां सवाइ अलॻि जे करे मौक़ुफ़ ॿुधो पोइ फौरी तौर ते हुनखे चयो वियो तव्हां असांखे टाइम ॾियो जेको पीपल्स पार्टी जो आगा रफ़ील आहे उन प्रेशर विधो त असांखे वज़ारत तरफ़ां टाइम ॿुधायो वञे त असां कॾहिं मीटिंग कंदी वज़ारत त इन दौरान सुभाणे 4 वॻे ताईं जेको तय थियो आहे त 4 वॻे गॾिजाणी थींदी ऐं हिन ते वज़ारत तरफ़ां ब्रीफिंग बि ॾिनी वेंदी ऐं कमेटी में जेके माण्हू शरीक आहिनि उहे समूरा उन्हनि खे दावत बि ॾिनी वई त उहो हुन में शरीक थियनि ऐं उन ॿाहिरि खे जेके कार्ड ॾियण वारो मामिलो आहे उहो उन दौरान बहस ते थींदो असलम हिकिड़ी ॻाल्हि अहम तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त कमेटी इजलास में जॾहिं कामिल अली आगा उन बिहारियुनि जी हिमायत कई त जेको आगा रफ़ी लाइ असां जेको हिकिड़ो बिहारी गॾु हो जेको इहो सॼो डॉक्यूमेंटेशन उन सां गॾु खणी बि आयो हो त उन कमेटी जे इजलास में ई वञी करे उतां ई उथी करे कुर्सी पंहिंजी तव्हां आगा उन कामिल अली आगा जे हथनि ते चुमी ॾिनी त तूं असांजे मौक़िफ़ जी हिमायत कई आहे ऐं उनजे सॼे मौक़िफ़ जी हुन रिकॉर्डिंग बि हुन कमेटी दौरान कई पई हुनखे कंहिं बि न पियो रोकियो हालांकि कमेटी में इन क़िस्म जा फुटेज ठाहिण ते पाबंदी हूंदी आहे पर इहो समूरो मामिलो मैनेज पे करायो वियो आगा रफ़ील जेको आहे पाण सां गॾु हिकिड़ो को साथी खणी आयो जेको हुनजे मौक़िफ़ जी बि रिकॉर्डिंग करे रहियो हो बिल्कुलु जेको असां हिकिड़ी ॻाल्हि आऊं चवां त असां जेको सम्झूं पिया त हिकिड़ो समूरो मैनेज थियल मामिलो आहे ऐं सिंध खे जेको अक़लियत में तब्दील करण जी हिकिड़ी कोशिशि कई पई वञे ऐं कमेटी तरफ़ां बि उनखे करारदाद मंज़ूर न थी आहे जी असद पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था रियाज़ चांडियो साहब असां सां गॾु मौजूदु आहे GS महाज़ जो चेयरमैन आहे रियाज़ साहब पीपल्स पार्टी अॻवान आगा रफ़ील सेनेट कमेटी में बिहारियुनि खे शनाख़्ती कार्ड ॾियण जो मुतालबो कयो आहे तव्हां हिन हवाले सां छा चवंदव क़ाबिल मज़म्मत आहे इन करे त सभु रिपोर्टूं साम्हूं आयूं आहिनि त बिहारी अफ़गानिस्तान हलिया आहिनि माज़रत सां बांग्लादेश खां उन्हनि वटि बांग्लादेश जा डॉक्यूमेंट हुआ उतां आया आहिनि ऐं उन्हनि वटि को बि लीगल डॉक्यूमेंट कोन्हे त को हू पाकिस्तानी आहिनि या हिन मुल्क जा शहरी आहिनि पर हाणे जॾहिं सूरत हाल वाज़िह थी आहे त कराचीअ में जेको कत्लेआम फुर मनुष्यात फरोशी माण्हू माण उन में बिहारी बंगाली ऐं बर्मी ऐं अफ़गानी मुलविस आहिनि हिकिड़ा माण्हू अवांजे अमुन अमान अवांजी मईशत अवांजे वजूद ते ॿार आहिनि इहा बि रिपोर्ट आहे त कराची जी जेका टेक्सटाइल जिन में अंदरि बाहियूं ॾिनियूं वयूं उहे बिहारी ऐं बंगाली हुआ इहे रिपोर्टूं आहिनि ऑफिशियल जेके पुलिस पधरियूं कयूं आहिनि हाणे हिकु तरफ़ इहा इन्हनि जी सूरत हाल आहे त ॿिए तरफ़ पीपल्स पार्टी आहे तव्हांखे यादि हूंदो त मंदोखेल एडवोकेट जेको पीपल्स पार्टी जो MNA आहे
जी सिंध हुकूमत डोमिसाइल ऐं PRC ते नासिर शाह, इम्तियाज़ शेख, मुर्तज़ा वहाब ऐं जाम ख़ान शोरे ते कमेटी रखी हुई त असां डोमिसाइल जा शर्त रखूं। उन्हनि कानून साज़ी कई, पर पीपल्स पार्टी उहा सिंध असेंबली में वरी ॿीहर कानून साज़ी करे खणी न आई, काबीना मंज़ूरी न ॾिनी ऐं पीपल्स पार्टी जे मंदो खेल हिन PDM सरकार ऐं पीपल्स पार्टी में क़ौमी असेंबली में चयो त 6 महीना जेको माण्हू जाते रहंदो उहो PRC डोमिसाइल ठाराए थो। हालांकि इहो प्रोविंशियल सब्जेक्ट आहे, इन सां पाकिस्तान जे मर्कज़ी असेंबली जो ताल्लुक कोन्हे, पर पीपल्स पार्टी उते बि सिंधियुनि लाइ तबाही कई, उहो बि पीपल्स पार्टी जो MNA हो। आगा रफ़ीउल्लाह उहो पीपल्स पार्टी जो आहे, जेको ख़ुदि अफ़गानी आहे, उन अफ़गानी खे हिननि हितां कराचीअ मां चूंडायो। उहे माण्हू जेके पाण इलीगल इमिग्रेंट्स आहिनि, ॿाहिरियां आहिनि, उन्हनि खे पीपल्स पार्टी आॾो करे सहूलियत ॾेई पंहिंजे पार्टी जो टाइटल ऐं पॉलिसी ॾेई। हीअ पीपल्स पार्टी जी मौजूदा बिलावल ऐं आसिफ ज़रदारी सरकार जी पॉलिसी आहे त सिंधियुनि लाइ ऐं सिंध लाइ तबाहीअ जो सामान गॾु कयो। का कानून साज़ी न थी आहे जो सिंध जे माण्हू खे तहफ़ुज़ मिले, सिंध जे माण्हुनि जे रोज़गार, इज़त ऐं वजूद खे को तहफ़ुज़ मिले। हाणे जेको अॼोको ही फ़ैसिलो सेनेट जे हिन सब कमेटी जो वज़ारत दाख़िला ऐं उन्हनि हंगामी मीटिंगूं सॾायूं आहिनि, अञा हिननि खे गैर मुल्की अफ़गान कढण जो प्लान मस्त उहो ॾींहुं अचे उन में बचाए न अचे 6 ॾींहं ऐं 7 उहो 5 ॾींहंनि जे विच जो मरहलो आहे, जेको 7 ॾींहंनि जो मरहलो पूरो करणो अथनि। उहो मरहलो पूरो करण जे बजाए वरी ॿिया जेके इलीगल इमिग्रेंट्स वेठा आहिनि तिन खे लीगल पिया कनि गैर कानूनी तरह, जिन जो को बि कानूनी फितरी आफ़ाकी को हक़ कोन्हे ऐं जेके अमन अमान जी तबाहीअ जो सबबु आहिनि। जंहिं असांजे कैपिटल सिटी कराची जेको फाइनेंशियल हब आहे, तंहिंखे अफ़गाननि, बिहारनि, बंगालनि, बर्मनि ही रिसेंटली हिन महीने जा अंग करनि त जेको क्राइम थियो आहे उहो सॼो जो सॼो बिहारी, बंगाली ऐं अफ़गानी पियो करे ऐं बर्मी पियो करे। पर इन्हनि सभिनी माण्हुनि जे मथां कानून तहत कार्रवाई करण जी ज़रूरत आहे त पीपल्स पार्टी सिंध जे माण्हुनि लाइ तबाही पई करे। ऐं सेनेट में जेको फैसला अपने रोल प्ले कयो आहे उहो धरती ॼाए हुजण जो कयो अथई ऐं आगा रफ़ीक पंहिंजी कब्ज़े वारी पोज़ीशन रखी आहे। पीपल्स पार्टी पंहिंजी पूरी तारीख़ वर्जाई आहे त बिहारनि जी उहो मुसलसल हिते नुमाइंदगी कंदी आई आहे ऐं सिंध जे माण्हुनि खे मैंडेट जी पीपल्स पार्टी तोहीन न कंदी आई। इहा सूरत आहे। बिल्कुलु रियाज़ साहब, केतिरे वक़्त खां वठी क़ौम परस्त बि एहतिजाज कनि था, सिंध जो माण्हू एहतिजाज करे थो बिहारनि जे ख़िलाफ़ु, अफ़गाननि जे ख़िलाफ़ु, जेके गैर क़ानूनी तौरु रहंदड़ हिते आहिनि उन्हनि खे वापसि सुम्हाणे वञे, पर हिन वक़्त ताईं उन ते अमल नथो थिए। सबबु छा था सम्झो त किथे रुकावट आहे? ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी त ज़ाहिरी रुकावट वॾे में वॾी पीपल्स पार्टी आहे, उहा गैर मुल्की माण्हुनि खे हिते सेटल करण में, छो त उहा मक़ामी माण्हुनि जो वोट जे ज़रिए इक़्तिदार में अचे थी। अगरि सिंध जो बच्चो ॾिसे पियो त पीपल्स पार्टी जेका धारी आबादगारी जी यलगार हिते आणे पई। अव्हांखे यादि हूंदो असांखे बहैसियत इंसान इन ॻाल्हि जी तकलीफ़ आहे त शिमाली इलाइक़ा जात में जेको ऑपरेशन थियो, मालाकंड ऐं सवात में माण्हू आया, पीपल्स पार्टी उन्हनि खे कैंपूं हणाए हिते रहायो। उन्हनि माण्हुनि खे अञा ताईं उहे ज़मीन ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि, पर 2010 जे धरती धड़नि खे तशदुद करे ॿाहिरि कढियो। 2022 जे ॿोॾ सतायलनि खे तव्हां ॾिठो त कराचीअ में तशदुद करे वापसि पंहिंजे घरनि ॾांहुं मोकिलियो वियो। हालांकि हू पंहिंजे हिन शहर जा वारिस आहिनि, उन्हनि खे आफ़ाकी कानूनी आइनी हक़ आहे। त वॾे में वॾी रुकावट सिंध जे माण्हुनि जे आॾो, सिंध जे माण्हुनि जी ख़ुशहाली जे आॾो, सिंध जे माण्हुनि जी तरक़ी जे आॾो तव्हां हर मैदान में ॾिसंदव त हुन असांखे पसमानदा रखियो आहे त PP असांजी वॾी तबाहीअ जो सबबु बणिजे थी। सिंध जा माण्हू ॾिसनि जेके फ़ैसिला क़ौमी असेंबली में करे आयो बिलावल ज़रदारी, बिलावल ज़रदारी ऐं सॼी पीपल्स पार्टी वेठी जॾहिं एडवोकेट मंदो खेल कराची जो MNA जी हैसियत में 6 महीना रहंदड़ माण्हुनि लाइ उते कानून साज़ी कराए। हालांकि नेशनल असेंबली जो डोमेन न आहे, जो सिंध असेंबली जो डोमेन हो, पर सिंध असेंबली खे बिलावल ज़रदारी ऐं आसिफ ज़रदारी कानून साज़ी डोमिसाइल ते न करणु ॾिनी, पर होॾां पीपल्स पार्टी करे आई। अॼु
आगा रफ़ीक जेको कुझु करे पियो बिलावल ज़रदारी जी मंज़ूरी खां सवाइ केरु नथो करे सघे। पीपुल्स पार्टी में एतिरी मर्कज़ियत आहे जो ही आसिफ ज़रदारी ऐं बिलावल ज़रदारी जे चवण खां सवाइ इहा ॻाल्हि थी नथी सघे। हिकिड़ी वॾी रुकावट उहा आहे। ॿियूं मुल्क जूं उहे क़ुवतूं चाहिनि थियूं त भई केपी मां माण्हू कढो पिया, उहे पछतो ॻाल्हाईंदड़ आहिनि, हिकु क़ौम आहिनि। तव्हां उतां अफ़गानी कढो पिया, हुते क्विकली ऑपरेशन हले पियो। सॼे पंजाब ऐं इस्लामाबाद में गैर मुल्कनि जे लाइ क्विकली ऑपरेशन हले पियो, पर कराची में अफ़गाननि जे लाइ ऑपरेशन नथो हले। बिहार लाइ कानून साज़ी पई थिए। बिहार माना ही केॾी अफ़सोसनाक मंज़र आहे सिंध जे माण्हुनि लाइ। हिन फेडरेशन में को कानून आहे, को ज़ाब्तो आहे, को मुल्क में इंसाफ़ आहे, को लॻे न पियो। ठीकु आहे रियाज़ साहब। असद तव्हां ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआ, हिकु त सेनेट में कमेटी में जेको गैर क़ानूनी तौर ते ॿिया माण्हू अची ऐं उते वीडियो ऐं फुटेजिस जी मना आहे, उन बावजूदि बि भरे रहिया हुआ। इन खां अलावा सुभाणे इजलास बि घुराए वियो आहे, त छा उन इजलास में जेको मुख्य नुक़्तो इहो ई हूंदो बिहारनि जो? जी बिल्कुलु, इहो सिर्फ़ु हिकु नुकाती एजेंडा तहत इजलास आहे ऐं उन इजलास में मीडिया खे त परे रखियो वियो आहे, पर घरू वज़ीर सिर्फ़ु हिकु नुकाती एजेंडा बिहारनि वारे मसइले ते इजलास घुरायो आहे ऐं उन में ई इहो चयो वियो आहे त इन इजलास में उन्हनि समूरनि मेंबरनि खे मदऊ कयो वियो। ऐं अॼोके जेको इजलास आहे इन कमेटी दौरान हिकिड़ो ॿियो इंकशाफ साम्हूं आयो, अगरि रफ़ीउल्लाह जी ज़बानी साम्हूं आयो, जेका शायदि असां ही मीडिया खां इहा मामिलो ओझियल हो त 8 अगस्त ते गुज़िरियल असेंबली जेका 8 अगस्त ते गुज़िरियल असेंबली में हिकिड़ी का कमेटी ठहियल हुई इन माण्हुनि खे बिहारनि खे कार्ड ॾियण जे सिलसिले में। उन कमेटी जो कन्वीनर आगा रफ़ीउल्लाह हो ऐं उन कमेटी बाबति आगा रफ़ीउल्लाह पाण ॼाण ॾिनी त 8 अगस्त ते असांजी जेका कमेटी हुई सब कमेटी, उनजो मां कन्वीनर हुउसि, असां उन कमेटी मां रेज़ोल्यूशन मंज़ूर कई आहे त इन्हनि खे कार्ड ॾिना वञनि, जंहिंजी मां कंहिंखे बि मालूमात न हुई। इन कमेटी जो इजलास कहिड़े हंधि थियो, उनजा मेंबर केरु हुआ, इहा ख़बर न आहे, पर उन अॼोकी कमेटी में इहो ॿुधायो त इहा काफ़ी ॾींहंनि खां कोशिशि थी रही हुई, पर असेंबली जो जीअं डिज़ाल्व थी वई त इहो मामिलो अध में रहिजी वियो। त हिन इहा जेका पब्लिक पिटीशन तौरु जो इहो मामिलो घरू वज़ारत वारी सेनेट जी कमेटी में खणी आयो। ठीकु आहे असद, पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। सैयद ज़ैन शाह साहब SUP जा सदर आहिनि, उहे बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। शाह साहब, आगा रफ़ीउल्लाह पीपल्स पार्टी जो अॻुवाण अॼु सेनेट जी कमेटीअ में उन मुतालबो रखियो आहे त बिहारियुनि खे शनाख्ती कार्ड ॾिना वञनि, शनाख्त उन्हनि खे ॾिनी वञे। तव्हां उन हवाले सां छा चवंदव? असां हिन ॻाल्हि जी मज़म्मत करियूं पिया ऐं ही सॼो सिंध में गैर मुल्किन जी आबादकारीअ में न सिर्फ़ बिहारियुनि जी, पर बिहारियुनि जी त पहिरीं जेके जोड़ में पीपुल्स पार्टी जो पहिरियों दौर जेको ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो दौर हो, उन वक़्तु बि सेटलमेंट कई वई। हिन वक़्तु बि पोयनि 5 सालनि में हिननि जी क़यादत सॼी हिते इन जो अमली तौर ते बिहारियुनि खे कार्ड पासपोर्ट ॾियारण लाइ निसार ऐं ॿिया मुतहरिक रहिया। ऐं उन खां सवाइ हिते जेको जेसिताईं हुकूमत हिननि जी त अफ़गाननि खे गैर मुल्किन खे सेटलमेंट करण में भरपूर सहूलियतकार थिया ऐं रिफ्यूजी कैंप्स खे लीगल कराए उन्हनि खे सहूलियतूं ॾियणु शुरू कयूं, जेके गैर क़ानूनी कब्ज़ा माफ़िया जेका अफ़गानी हुई उन्हनि खे। उन करे ही त केयर टेकर में जेको एपेक्स कमेटी फ़ैसिलो कयो गैर मुल्किन खे कढण जो, असां सम्झूं पिया त उहो मुल्क जे फ़ाइदे में आहे ऐं सारा जोॻो, पर इनखे ख़राब करे ऐं ही बिहारी ऐं रोहिंगा जेके बर्मीज़ आहिनि, इन्हनि ॿिन्ही खे लाइ हमेशह पीपल पार्टी वकालत कई आहे ऐं अफ़गानियुनि जी वकालत कई आहे। असां हिन ॻाल्हि जी मज़म्मत करियूं था ऐं सम्झूं था त इहो फ़ैसिलो एपेक्स कमेटी जे सां टकराव आहे। जेकॾहिं हिकिड़ा चवंदा त अफ़गानी अचनि, हिकिड़ा चवंदा बिहारी अचनि, हिकिड़ा चवंदा हिंदुस्तान मां अचनि, हिकिड़ा चवंदा ईरान मां जेके आयल आहिनि ईरानी अचनि, असीं चऊं सुभाणे त सिंधी वापसि अचनि, त इहो कहिड़ो मज़ाक़ आहे? पाकिस्तान जे आइन में शहरी सिर्फ़ु उहे आहिनि जेके 47 खां पहिरीं हिते हुआ ऐं उन्हनि जो औलाद, या हिंदुस्तान मां जेके 51 ताईं लॾे आया उहे उनजो औलाद।
उनखां सवाइ बंगाल मां जॾहिं बांग्लादेश अलॻि थियो उहे जेके हिते रहिजी विया उहे ऐं हुनजो औलाद ॿियो को बि पाकिस्तान जो शहरी न आहे। उन करे रोहिंगन बर्मीज़ जो हुजे या बिहारियुनि जो हुजे या बंगालियुनि जो हुजे या अफ़गाननि जो हुजे, इहो सभु हिकु नज़र सां ॾिसणो पवंदो। इहे सभु गैर मुल्कियन ऐं मुल्क जे कानून तहत जेके शादियुनि जे ज़रिए या ॿियनि जे ज़रिए अचनि था, ॿियनि सभिनी खे न सिर्फ़ु पाबंदी विझे, पर असांजी त घुर इहा आहे त जेके रिफ्यूजी जिन खे स्टेटस हो बिहारियुनि खे न पर अफ़गाननि खे, हाणे मार्च स्टेटस ख़तमु करे उन्हनि मुल्कनि में रवानो कयो वञे ऐं बिहारियुनि ऐं बर्मियुनि खे तकिड़ो ईअं ई तारीख़ ॾियणु घुरिजे, हिन तारीख़ ताईं छॾे वञो, न त तव्हांखे ज़बरदस्ती वापसि मोकिलियो वेंदो जीअं अफ़गाननि लाइ फ़ैसिलो थियल आहे। बिल्कुलु शादाब, ही जीअं सहूलियतकारी जी तव्हां ॻाल्हि कई, अॼु पीपल्स पार्टी चवे थी बिहारियुनि खे शनाख़्त ॾियो, ॿियूं कुझु जमायतूं चवनि थियूं अफ़गाननि खे न तंग कयो, कुझु चवनि था बंगालियुनि खे जेके गैर क़ानूनी तौर ते रहनि था उहे उन्हनि खे तंग न कयो। हेॾी वॾी सहूलियतकारी मथां वफ़ाक़ी हुकूमत जो ऐलान थियल आहे त गैर मुल्की जेके बि आहिनि मुल्क छॾे वञनि, हाणे उन ते अमल कीअं थी सघंदो? आऊं इहो थो चवां त वफ़ाक़ी सरकार जो बहितरीन क़दम आहे, इन करे एपेक्स कमेटी इहो सारा जोॻो क़दम खयो आहे मुल्क जी सिक्योरिटी ऐं इकोनॉमी लाइ, ॿिन्ही लाइ, मईशत लाइ तबाह कोन आहे। उन करे ही सियासी पार्टियूं मुख़्तलिफ़ पंहिंजे रुगो वोट जे करे ही जेको ग़लति मुल्क जे लाइ नुक़सानकार क़दम पियूं खणनि कि अफ़गाननि खे ॿियनि खे आणण जी था ॻाल्हि कनि, के हिंदुस्तानियुनि खे आणी था कनि, मुंहिंजे ख़्याल में हाणे इहा मज़ाक मुल्क सां जेका 75 सालनि खां थींदी रही आहे हाणे बंदि थियणु घुरिजे ऐं मुल्क जी सिक्योरिटी ऐं इकोनॉमी ऐं इन जे इंट्रस्ट में आहे त गैर मुल्की तमामु जल्द उन्हनि खे निकाले ॾिनी वञे, न त मुल्क जे अंदरि जेका मुस्तक़बिल में इकोनॉमी सां गॾु जेका टेररिज़म थियणो आहे, ऐं सम्झां पियो हुन में 90% हथु गैर मुल्कियुनि जे हिते हुजण जो हूंदो। उनजे करे ही सियासी पार्टियूं सिर्फ़ु वोटनि जे हासिल करण लाइ कमु कनि पियूं ऐं मुल्क खे नुक़सानु ॾियनि पियूं, ऐं सम्झां पियो इहो सही अमल न आहे। उन करे हुकूमत खे पंहिंजो वफ़ाक़ी हुकूमत खे सिंध हुकूमत खे पंहिंजो इहो स्टैंड वठणु घुरिजे त गैर मुल्कियुनि जो कयल फ़ैसिले ते सख़्तीअ सां अमल कयो वञे। शादाब, जेके मथी सतह ते फ़ैसिला थींदा आहिनि गैर मुल्कनि जे हवाले सां, उनजो सॼो बोझ ईअं ॾिठो वियो आहे माज़ी समूरीअ में त सिंध उन जेके बि गैर क़ानूनी तौरु रहंदड़नि जो वधीक बोझ सिंध बर्दाश्त कंदी आहे। इन जा सबब छा आहिनि तव्हांखे नज़र था अचनि? उनजो सबबु हिकिड़ो त सिंध जी में इकोनॉमी आहे, सिंध में रिसोर्सिस आहिनि हिकु, ॿियो इहो आहे त सिंध में जेके हुकुमरान जमायतूं थियनि थियूं उहे तक़रीबन भाड़िया थियनि था, उहे जेको उन्हनि जो जेको रविश थिए थी त उहा को पंहिंजे सिंध लाइ स्टैंड नथी वठे, उहा पाकिस्तान पीपुल्स पार्टी हुजे या ॿियूं जमायतूं जेके बि पावर में आयूं आहिनि, जेके सिंध जो हुकुमरान रहियूं आहिनि, उन्हनि कॾहिं बि सिंध में गैर मुल्कियुनि लाइ स्टैंड न वरितो आहे, सिंध जे वसीलनि लाइ स्टैंड न वरितो आहे। अॼु पंजाब मां या ॿियनि सूबनि मां अफ़गाननि ते ऑपरेशन थिए थो, पर तव्हां पोइ 15 सालनि में ॾिसंदव त ख़ुशूसन जेके सिंध में हुकुमरान जमायत हुई उहा उनजी सहूलियतकार हुई, त उन करे ऐं सम्झां पियो त ही हिकिड़ो पासो वोट ऐं ॿियो ही रुगो मुख़्तलिफ़ माण्हुनि खे ख़ुशनुदीअ लाइ कमु कंदा रहंदा आहिनि ऐं ही कमज़ोर हूंदा आहिनि। उनजे करे आउं सम्झां पियो त हिननि जो कॾहिं को सियासी स्टैंड न थियो आहे या सिंध दोस्त स्टैंड न थियो आहे। उनजे करे असां सिंध लोड़े थी, सिंध जी निजात जेसिताईं इन्हनि मर्कज़ परस्त सियासतदान मां न थींदी तेसिताईं आउं नथो सम्झां त सिंध ते मुसीबतूं गैर मुल्कियुनि जूं ऐं सिंध जे बिखरण जूं ख़तमु थी सघंदियूं। उन करे असांखे वरी बि का शॉर्टकट नज़र नथो अचे। शॉर्टकट इहो आहे त वफ़ाक़ी हुकूमत जी असां भरपूर हिमायत करियूं जेका गैर मुल्कियुनि खे कढण जी हूंदी। बाक़ी लॉन्ग टर्म इहो आहे त सिंध जे माण्हुनि खे चवंदासूं त उहे माण्हू अॼु जो ॾींहुं यादि कनि त उहे माण्हू जेके सिंधनि खे गैर मुल्कियुनि खे हिते आबाद करण लाइ अॻियां रहिया आहिनि, ख़ुशूसन पाकिस्तान पीपुल्स पार्टी बिहारियुनि ऐं बर्मीज़ खे हिते सेटल करण में
हथु अथनि ऐं अफ़गानियुनि खे हिते सेटल करण में हथु पोइ 15 साल रहियो अथनि। इन्हनि खे एहतिसाब कनि इलेक्शन्स में, बाक़ी इलेक्शन्स में एहतिसाब कंदासूं ऐं सम्झो बाक़ी सभु ॻाल्हियूं जेके अजायूं आहिनि। ठीकु आहे शाह साहब। असद, सुभाणे जेको इजलास कोठाए वियो आहे, सेनेटर सैफुल्ला अबड़ो जो त वाज़े आयो आहे, उन मुखालफ़त कई आहे त हिननि खे शनाख़्त न ॾिनी वञे, बिहारी हिन मुल्क जा रहवासी न आहिनि। सुभाणे वारे इजलास जे हवाले सां कहिड़ियूं तयारियूं कयूं पियूं वञनि? तव्हां छा था सम्झो, कहिड़ा सेनेटर्स अहिड़ा आहिनि सिंध जा जेके हिन मामले ते स्टेट वठंदा? सिर्फ़ इजलास में उन्हनि मेंबरनि खे सॾायो वियो आहे जिन जी एजेंडा आहे जी। अॼोके इजलास में बि सिर्फ़ु आगा रफ़ीउल्लाह खे चयो वियो त अवां अचो ऐं तव्हांखे वज़ारत ब्रीफिंग ॾींदी। जेकॾहिं को ॿियो सेनेटर अचणु चाहे, जेको उनजो अबड़े साहब जो जेको सुवालु आहे त अबड़े साहब पाण उते ख़्वाहिश ॾेखारी त हीउ सिंध जो मसइलो आहे, जंहिंजे करे आउं बि जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो, छाकाणि जो अॼुकल्ह PTI वारनि ते घणियूं पाबंदियूं आहिनि, इनजे करे हुनजो चवणो जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त मां बि उन में अची ऐं सिंध जो मौक़िफ़ रखां, छाकाणि जो पीपल्स पार्टी वारा सिंध जो मौक़िफ़ सही अंदाज़ में न रखंदा। हुन कमेटी में अॼु इहो वाज़े ॿुधायो, जंहिंखां पोइ हुनखे जेको सरफराज़ बुख्ती साहब आहे घरू वज़ीर, उनखे चयो तव्हां बिल्कुलु अचो ऐं 4 वॻे ताईं तव्हां इजलास में अची वञो, समूरा इंतज़ाम उते मुकमिल हूंदा, इजलास कमेटी में कयो वेंदो, तव्हांखे 4 वॻे दावत आहे। जंहिंखां पोइ सैफुल्लाह तस्दीक़ कई त उहो इजलास में वेंदो ऐं समूरा जेके कमकार आहिनि छॾे वेंदो, छाकाणि जो इहो सिंध जो मौक़िफ़ आहे, सिंध जो मौक़िफ़ उते ज़रूरु रखणु वेंदो। अच्छा असद, ही ॻाल्हि ॿोल जेकी कॉम्प्रेस अॻुवाणनि सां बि हली पए त जेके फ़ैसिला वफ़ाक़ी सतह ते थियनि था उनजो सॼो जो सॼो बोझ सिंध खे भोगणो पवे थो, त छा उते जेको इस्लामाबाद में सिंधी MNA वेठल आहे, सिंध जो ईअं चइजे सेनेटर वेठल आहे, त हिन मामले ते उन्हनि वटि के अहिड़ा एहतजाज या उन्हनि वटि अहिड़ा ॻणतीअ जोगी सूरताल न आहे? छा हू हुते आवाज़ न पिया उथारनि? एॾा वॾा इदारा आहिनि, पार्लियामेंट आहे। ॾिसो असलम साहब, हीउ ख़ामोश थियल हिकिड़ो मामिलो हो जंहिंखे अॼु कंहिं नमूने सां उथारियो वियो आहे। बाक़ी जेकॾहिं किथे किथे को अहिड़ो सिंध जो मामिलो ईंदो आहे त सिंध सां जेके लाॻापियल सेनेटर आहिनि या अमलदार आहिनि उहे ज़रूरु ॻाल्हाईंदा आहिनि। हिन कमेटी जा मख़सूस मेंबर आहिनि ऐं मख़सूस एजेंडा तहत जीअं सेनेट जे स्टैंडिंग कमेटियुनि जा इजलास थींदा आहिनि, उन तहत ई थी रहियो हो। ऐं इत्तेफ़ाक़ सां जेकॾहिं को शायदि सैफुल्लाह अबड़ो अॼोके इजलास में न हुजे हा त मां चवां पियो त को थी सघे थो त को हिन कमेटी का हुकुमनामो ॾेई छॾिया, को रेज़ोल्यूशन मंज़ूर करे छॾिया त हिननि खे कार्ड ॾियो। पर इहो जेको सॼी सैफुल्लाह अबड़ो जी कोशिशि हुई, जंहिं हुते सख़्तु मुखालफ़त कई ऐं इत्तेफ़ाक़न घरू वज़ीर बि हुन में अची वियो, जंहिं बि सख़्तु स्टैंड वरितो त न हीउ मामिलो को एॾो को सवलो न आहे जेको तव्हां चओ पिया। बिल्कुलु असद, पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। हैदर मल्लाह साहब STP सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जो जनरल सेक्रेटरी, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। हैदर मल्लाह साहब, तव्हांजो इन हवाले सां छा चवणु आहे? पीपल्स पार्टी अॻुवाण आगा रफ़ीउल्लाह सेनेट कमेटीअ में शनाख़्ती कार्ड बिहारनि खे ॾियण जो मुतालबो कयो आहे। समूरा जेके गैर क़ानूनी तौर रहंदड़ हिते माण्हू आहिनि, उन समूरनि जे हवाले सां तव्हांजो मौक़िफ़ छा आहे? वॾी महिरबानी साईं। असुल में ॾिसो, हिन वक़्तु सॼो मुल्क हिकिड़े तमामु वॾे मुआशी ऐं सियासी समाजी बहिरान में वरतल आहे ऐं रियासत उन बहिरान मां निकिरण लाइ हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे त जेके बि हिते गैर क़ानूनी तौर ते तरसियल माण्हू आहिनि उन्हनि खे पंहिंजे मुल्कनि ॾांहुं वापसि कयो वञे। उन सिलसिले में उन्हनि आख़िरी तारीख़ बि ॾिनी आहे, उन मुताबिक़ उन्हनि खे मुल्क खां ॿाहिरि बि वञिणो आहे। हाणे थिए छा थो, जेकी धारियूं माण्हू अचे थो या गैर मुल्की जेको अचे थो उहो 2 क़िस्मनि जो माण्हू पाण वटि अचे थो। हिकिड़ा माण्हू उहे आहिनि जेके हिते अची पनाहगीर पाण खे सॾाइनि था, पोइ जंग जा, तशदुद जा, नस्ली चिकताण जा शिकार थियनि था ऐं पोइ उन शिकार जी तंग थी पोइ अचनि था हिन मुल्क में, उनखे पोइ अक़वाम मुत्तहिदा या मुल्की इदारा उनखे पनाहगीर जी हैसियत ॾियनि था। ॿिया आहिनि तारकीन वतन जंहिंखे पाण चऊं था, उन्हनि जी डेफिनेशन सफ़ा सिंपल ऐं सादी आहे त उन्हनि माण्हुनि खे सुठे रोज़गार जी तलाश आहे, सिहत जी तलाश आहे ऐं ज़िंदगी जी ॿियनि रौनकुनि ऐं वाफ़र मिक़दार में वसीलनि जी तलाश मुल्क अचनि था।
बिहारियुनि जे बाबति पाण जेकॾहिं उन्हनि जी हिस्ट्री खणंदासीं त उहे कंहिं जंग ऐं जदल जे ज़रिए हिते कोन पहुता, बल्कि उन्हनि ते इहो इल्ज़ाम आहे त लखे बंगाली क़तल करण में उन्हनि माण्हुनि जा हथ खून सां रंगियल आहिनि बंगालियुनि जे। ऐं हू हिते आया आहिनि जीअं त उन्हनि जो वरी मस्कन बदकिस्मती आहे त अफ़गानी पख्तून अचे थो, उहो बि सिधो कराची अचे थो या सिंध जे ॿियनि इलाइक़नि ॾांहुं अचे थो। जेकॾहिं को बर्मी अचे थो, को बिहारी अचे थो, को श्रीलंकन अचे थो, उनखे बि जेकॾहिं का पनाह मिले थी तो कराची में मिले थी। ऐं कराची जेका आहे उहा उन्हनि जे वालार हेठां तव्हां इहा टर्मिनोलॉजी ॿुधी हूंदी। ऐं जॾहिं मुशरफ जो दौर हो त इहो चयो वियो त काबुल ऐं कंधार खां वॾो शहर पछतो ॻाल्हाईंदड़नि जो उहो कराची आहे। ऐं अॼु बि हू दावा कनि था, मंज़ूर पश्तीन त इहा दावा करे थो त चाबी मूं वटां कराची जी, माना आऊं चाहियां त हुनखे अमन अमान मल्हायां, चाहियां त हुनखे बंदि करे छॾियां, त धारियुनि जो एतिरो असरु आहे। हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका डेमोक्रेट फोर्स जी नुमाइंदगी करे थी ऐं हू असांखे बज़ाहिर इहो महसूसु कराइनि था त असीं सिंध दोस्त आहियूं, 15 साल सिंध में हुननि हुकूमत कई आहे ऐं उहो इक़्तिदार जा मज़ावत आहिनि। उन्हनि खे घटि में घटि सिंधी माण्हुनि जे मफ़ादनि जे टकराव में न बीहणु खपे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां सेनेट में जेका हीअ सूरत पैदा कई वई आहे, ऐं सम्झां थो त इहा इंतिहाई ख़तरनाक सूरत आहे। ऐं जेकॾहिं इहा पास थी वञे, जेकॾहिं फर्ज़ु कयो इहा जेकॾहिं थी वञे सेनेट में करारदाद, त आऊं सम्झां थो त इहा इंतिहाई सिंध जे माण्हुनि लाइ इंतिहाई ख़तरनाक हूंदी। ऐं सेनेट हिन वक़्तु समूरी सूबाई असेंबलियूं बि तहलील आहिनि, क़ौमी असेंबली बि तहलील आहे, त घटि में घटि इहो इख़्तियार सेनेट खे त आहे कोन कुझु बिहारियुनि जे बाबति भई फ़ैसिलो करे त उन्हनि खे शनाख़ती कार्ड ॾांहुं वञनि। त तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां बिल्कुलु असां शदीद लफ़्ज़नि मज़मूत कयूं था। जेका हीअ शुरात कई वई आहे, हिन शुरात जा नतीजा सिंधियुनि जे हक़ में कोन्हनि, धरती जे हक़ में कोन्हनि, धरती जे मालिकनि जे हक़ में कोन्हनि, करे असीं इन सॼी जेका करारदाद पेश थिए पई इनखे रद्द कयूं था। ऐं पीपल्स पार्टी खे बि इहो सोचणु खपे त उन्हनि खे सिंध जे मफ़ादनि जे ख़िलाफ़ु न अचणु खपे। ठीकु आहे हैदर मल्ला साहब, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। असद शेर साहब, तव्हांजी महिरबानी। सैयद ज़ैन शाह साहब, रियाज़ चांडियो, लाल जरवार साहब, तव्हां सभिनी जी महिरबानी। नाज़रीन, इंतिहाई अहम इशू जेके गैर क़ानूनी तौर ते गैर मुल्की हिते रहंदड़ आहिनि, वफ़ाक़ी हुकूमत उन हवाले सां ऐलान करे चुकी आहे त उनखे फौरी तौर ते मुल्क छॾे पंहिंजे ॾेह वञणु घुरिजे। उहो हिकु तरफ़ मामिलो आहे, उन में कुझु ॾींहं अञा बचा आहिनि जेको अल्टीमेटम उन्हनि खे ॾिनो वियो त मथां अॼु सेनेट कमेटी में पीपल्स पार्टी अॻुवान आगा रफ़ियल आहे, मुतालबो करे छॾियो आहे त बिहारियुनि खे शनाख़्त ॾिनी वञे। हीअ सम्झो इंतिहाई अहम इशू आहे। केतिरनि ई सालनि खां वठी सिंध चवंदी रही आहे, सिंध जो माण्हू, सिंध जो क़ौमपरस अदीब दानिश्वर चवंदो रहियो आहे, सिंध जो सुञाण माण्हू चवंदो रहियो आहे त हीअ जेकी धारी यलगार अचे पई, गैर क़ानूनी तौर ते माण्हू हिते अचनि था, बोझ वधे थो, अफ़गानी हुजनि, बर्मी हुजनि, बंगाली हुजनि, उन सां हितां जा मुआशी प्रॉब्लम, हितां जो अमन अमान जा इशू इहे सभु थियनि था। गैर क़ानूनी तौर ते जेके बि हिते रहंदड़ माण्हू आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते पंहिंजे मुल्क वञणु घुरिजे। हीउ मुतालबो उते ई अञा मौजूदु आहे त शनाख़्ती कार्ड ॾियण जी ॻाल्हि कई वई आहे पीपल्स पार्टी अॻुवान पारां। क़ौमपरस अॻुवान, अदीब, दानिशर सभु मुतालबो करे रहिया आहिनि त फौरी तौर ते हिन क़िस्म जो जेको पीपल्स पार्टी अॻुवान मुतालबो कयो आहे उनजो नोटिस वरितो वञे। सिंधी जेके सिंध जो जेको सेनेटर आहे, सिंध जो जेको उतां जो चूंडियल नुमाइंदो आहे, उहो पंहिंजो हिन हवाले सां किरदारु अदा करे त जीअं हिते जेके गैर क़ानूनी रहंदड़ माण्हू आहिनि उन्हनि खे कंहिं बि सूरत में शनाख़्त न मिली सघे ऐं उहे पंहिंजे ॾेह वापसि हलिया वञनि। उहे नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अला वाहे।